हित अकेली छो आई आहीं? हर सवाल मर्द छोकरन का नथो करे सके। होॾे केरु आहे? होॾे होॾे केर भी तो ना है, हूंदो को जानवर। जानवर हूंदो। ॾिसां थो इन मां जानवर खे। मुझे शहर वञण जो ॿुधी तुंहिंजे मुंहं जो पन्नो छो चुकी वेंदो आहे? छा कयां? मां औरत जो आहियां। पंहिंजे नाह सां तुंहिंजे नाह खां सवाइ कंहिं ॿिए जो नालो बर्दाश्त नथी करे सघां। अरे मूंखे ख़बर आहे तूं ॾोही आहीं। कूड़ न ॻाल्हाए। जॾहिं न तोखे शिकारी कुतनि जे साम्हूं उछलियो वेंदो तॾहिं तूं सची करे वठी वञो हिनखे। रईस आउं सची थो करियां, मूं में चोरी कई है, मूंखे कुतनि जे हवाले न करियो। दौरान में मूंखे ख़बर मिली आहे त इहा माई मंझंदि खां पोइ पंहिंजनि ॿारनि सां मिलण शहर वञी रही आहे। उन माईअ जो उन रस्ते तां लंघ थींदो आहे। हिकु तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ फायर करे पोइ रस्ते खां हारून वॼाईंदो हलियो वञजांइ। चाचा अहमद खान, बाबा जी तबियत ॾाढी ख़राब थींदी पई वञे। भई सलाह छो देरि कई आहे? अदा सदर रईस खे असांजो ॿुधायो त अथव न? ॿुधायो आहे अहमद खान, ॿियो चकर असांखे हुकुम न आहे रईस खे ॿुधाइण जो। कामिल जी तबियत नासाज़ आहे। मेहरान शहर जे डॉक्टरनि खे ॾेखारियो अथसि पर छा? रईस शहर जे डॉक्टरनि बाबा जे इलाज लाइ 1,20,000 रुपया घुरिया आहिनि। रईस हिन ॻोठ में तव्हां खां वधीक असांजो को वाली वारसी या छपर छांव त कोन्हे को। रईस उधारा पैसा ॾियो, तव्हांजी पाई पाई वापसि करे छॾींदासीं। सम्झां थो, सभु सम्झां थो। 1,20,000 तव्हांजी हैसियत खां तमामु घणा आहे। तव्हां पाण पेट पालण में पूरा आहियो, गुरबत जो वर चढ़ियल आहियो। तव्हां इहे पैसा कीअं वापसि कंदो? रईस ॾींहं राति महिनत करे तव्हांजी पाई पाई वापसि कंदासीं। बसि असां ग़रीबनि मथे एहसान करियो। रईस तव्हांजे खज़ाननि में कमी आहे कोन। बाबा तव्हां मदद न कंदो त बाक़ी ॿियो केरु कंदो? सम्झां थो, सभु सम्झां थो। का शइ गिरवी रखो, मिसाल ज़मीन। परायूं ज़मीनूं खेड़ियूं ऐं खाऊं, असांजूं पंहिंजूं ज़मीनूं किथे आहिनि? रईस असां वटि ज़मीन किथे आहे? न का अहिड़ी शइ आहे जो तव्हां वटि गिरवी रखूं। पोइ तव्हां हीअं कयो, शहर जी कंहिं सरकारी अस्पताल में दाख़िल करायोसि। डॉक्टर खे फ़ोन कर थो छॾियां। सदर जी बाबा साईं। ड्राइवर खे चओ त गाॾी कढाए। जेको हुकुम बाबा जो। रईस तव्हां हिते जे हर माण्हू जी जाननि जा ज़िम्मेवार आहियो। रईस सरकार तव्हांखे असांजी पढ़ाई, रोड रस्तनि ऐं सिहत जा पैसा थी ॾे। तव्हां MP जी सीट ते मुक़ररु हूंदे बि तूं हाणे मुंहिंजी MP जी सीट जा खाता पढ़े। जेतिरी वित ऐं हैसियत अथई न हुन में थी रह। जे वधंदे ते ज़मीन तो लाइ तंग करे छॾींदुसि। रईस उहो अॻियूं दौर हो जॾहिं ताईं ग़रीबनि लाइ ज़मीनूं तंग कंदा हुआ। हाणे त ज़मीनूं तव्हां लाइ आऊं तंग कंदाऊं। पहिरां ॾाढनि जे ॾेह में वाका करणु चाहिया जे शिफ़ा
सरकारी अस्पताल में मिलनी हूंदी न त उतां मिली अच अच त खाऊं लिखाऊं वेचारे शहबाज खान जी ज़ाल आलम खान जी भेण वञी रही आहे शहर सम्झी वई न कमु त ॾाढो सुठो कयो अथव दा पर जंहिंखे तव्हां मोकिलियो आहे माण्हू त पको आहे न। अधे तूं कंहिं बि क़िस्म जो फ़िक्र न कर हुनजो त ॾींहुं राति धंधो ई हो हू पैसा वठी घणनि माण्हुनि जा हारून वॼाए छॾींदो आहे। शहबाज खान जी ज़ाल ऐं आलम खान जी भेण जॾहिं मरंदी त इल्ज़ाम ईंदो शहबाज खान जे मथां ऐं पोइ शहबाज खान ऐं आलम खान जी पाण में जंग शुरू। कीअं? बिल्कुलु ईअं। पोइ ने वेचारी हलीमा खे ॾियारींदासीं तलाक। वेचारी वञी रहंदी पंहिंजे मिटनि जे घर। पोइ वॼंदा हारून हारूननि जे मथां हारून खेल ई ख़तम। बिल्कुलु। फोन बंद। या अल्लाह। हींअर ताईं त हारून वॼी विया हूंदा। उन वेचारी मरी जो रूह आसमान खां परवास करे वियो हूंदो। ऐं हाणे त वेचारी जो रूह इते रखेसि। अॼु जेकॾहिं मिलंदे पकिड़िजी पऊं हा त पोइ असांजी लिकियल मोहबत सरेआम थी पवे हा। जेकॾहिं सरेआम थी पए हा त बाबा साईं जी त ख़बर अथई न बाबा तुंहिंजे ऐं मुंहिंजे प्यार जे ख़िलाफ़ केॾो आहे। बाबा साईं अॻ में ई तोसां मिलण जे लाइ पाबंदी लॻाए छॾियूं आहिनि। शहबाज खान जे ऊंचे घाट मथां को वार करे उनजी इज़त ते हला करे
शहबाज खान ये अखियूं बंदि करे वेही रहे। ये नथो थी सके मरियम, न। जॾहिं ॾोहारी खे पकड़ियो अथव पोइ हुनखे सज़ा ॾिजो। ॾोह जो ॾोहारी एतिरी ताक़त ई नथो रखे मरियम जो शहबाज खान जी ज़ाल जे मथां हमलो करे। डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, डॉक्टर साहब। बाबा बाबा उठिए बाबा, बाबा बाबा। डॉक्टर को मरीज चुका है 5 मिनट आगे। कुछ मिनट का गुजारे हुए। बाबा 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 ओ सजा में बाबा ओ चाचा ये छा आहे राणी? अॼु जेकॾहिं मिलंदे पकड़िजी पऊं हा त पोइ असांजी लिकियल मोहबत सरेआम थी पवे हा। जेकॾहिं सरेआम थी पए हा त बाबा साईं जी त ख़बर अथई न, बाबा तुंहिंजे ऐं मुंहिंजे प्यार जे ख़िलाफ़ केॾो आहे। बाबा साईं अॻ में ई तोसां मिलण जे लाइ पाबंदी लॻाए छॾियूं आहिनि। राणी, जीअं जीअं प्यार ते सख़्तियूं वधंदियूं वेंदियूं आहिनि, तीअं तीअं प्यार वधीक गहरो थींदो वेंदो आहे। प्यार जी गहरापत उन्ही आहे जंहिंजो को अंत ई कोन्हे। बस इहो ई चाहींदी आहियां त असांजो प्यार बदनाम न थिए ऐं को इल्ज़ाम न लॻे। राणी, मुंहिंजो अल्लाह पाक में पूरो भरोसो आहे त असांजे हिन सचे प्यार खे कंहिंजी बि नज़र न लॻंदी ऐं दुनिया जी नज़रुनि में असां सुराह थी मिलंदासीं। पोइ ख़बर अथई त मां ख़ुशीअ मंझां कहिड़ो गानो गुनगुनाईंदुसि। हा ॿुधाए न, कहिड़ो गानो? भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझु तो पुॼायूं, मुझु तो पुॼायूं मन जूं मुरादूं। ऐं तुंहिंजी सुरनि जी वरखा ते मां झुमरी पाईंदसि। हिन जो प्यार अलाही पले, बाक़ी मुंहिंजे वस जी त ॻाल्हि नाहे। केतिरो सम्झाया राणीअ खे, सोट बादल लमारा ॾींदो थो वते, ॾिसंदो न त खामखा जी बाहि ॿारी रखंदो। मुझु तो पुॼायूं मन जूं मुरादूं। ॻाल्हि बाबा ताईं पहुती। बाबा पहिरीं ई सख़्तीअ सां अम्मा खे भेण सां मिलण ते मना कयो आहे। वरी राणी बि अम्मा सख़्ती सां मना कई आहे त तूं मेहर सां न मिल, पर राणी त राणी आहे न। अड़ी हेॾे हल घर हल, बाबा ई अम्मा जो अचण जो टाइम थी वियो आहे। हल मूंसां घर जो कमकार कराए। तूं हल, मां अचां थी। न न हींअर हल मूंसां, अच। कॾहिं अखियुनि जूं आसीसूं ख़तम थींदियूं, ही ससी हार सिंगार सां बिया थींदी।
हू पंहिंजे नेणनि सां मुंहिंजे जलवनि जा दीदार कंदो ऐं मां उन वक़्तु अंदरि ई अंदरि में गुलनि जीअं टिड़ी पवंदसि। पोइ हो मूंखां पुछंदो, जॾहिं एॾी हसीन आहीं, पोइ छो तूं हार सिंगार करीं थी? पोइ मां चवंदसि, हुस्न छो न चंड सां मुशाबत रखंदो हुजे, पर महबूब जी दीद बिना अधूरो आहे। जॾहिं अखियूं अखियुनि सां नथियूं मिलनि, तॾहिं दीदार अधूरो आहे। पोइ चवंदो मूंखे, ईअं ई वणी थी सिंगार बिना तूं। पर मुंहिंजी दिलि जा साईं, मां त चवंदसि न, ही हार सिंगार वेस वॻा पहिरें पाण खे केसर जीअं खपाए सभु कुझु तो तां फिदा कयां। छा वाकई एतिरो सरमद मूंखे चाहींदो हूंदो जेतिरो मां ख़्यालनि जा ताजमहल पंहिंजे ज़हन में ॾे वेठी आहियां? अलाह करे हू बि मूंखे ईअं ई चाहे जीअं मां हुनखे चाहियां थी। बसि मन जूं उमेदियूं पोइ पूरियूं थी वेंदियूं। चाचा साईं, चाचा साईं जी। चाचा साईं ख़ैर त आहे, परेशान पिया लॻो? ख़ैर ई त न आहे पुट। हिन दुनिया में एहसासनि ऐं जज़्बनि खे कात जी ढाल सां बेरहमी सां कुठो थो वञे। छा थियो आहे चाचा साईं? अव्हां जा निकिरंदड़ लफ़्ज़ बेरा गमज़दा आहिनि। छा वरी छा थियो? उहो ई थियो जो आसमान वारो बि दुनिया जे ॾाढ कंदड़ जो सितम ॾिसी करे लर्ज़िशी पियो आहे। चाचा सिधी ॻाल्हि कयो, छा थियो आहे? असांजे ॾेह जे रईस आलम ख़ान, जंहिंजे मथां सरदारी पग ॿधल आहे, हुन अॼु एॾी बेहसी जो मुज़ाहिरो कयो आहे जो मदद त छा, पर उधारा पैसा ॾियण खां बि इनकार कयो अथई। मेराण जे ॻाल्हाइण ते रांधो हेॾा दूधा खणी फाड़ी। चाचा साईं बिना पैसनि जे चाचे कामिल जो इलाज किथां थींदो? इलाज वरी कीअं पुट? हुनजी ज़िंदगी जे बचाव जे लाइ शहर वञी रहिया हुआसीं त रस्ते में दम ॾेई छॾी। पुट तूं हीअं कर, ॿ टे मानियूं पचाए वठ त कामिल जे थॾे ते खणी वञा। जी चाचा साईं। शहबाज खान, अंदर जी बाहि के थदो कर, काते ये कावड़ तोखे ही न। अंदर जी कावड़ ही खत्म कान थींदी मरियम। शहबाज खान जे ऊंचे घाट मथां को वार करे, उनजी इज्जत ते हला करे, शहबाज खान ये अखियूं बंद करे वेही रहे। ये नथो थी सके मरियम, न। जॾहिं ॾोहारी के पकड़ियो अथव पोइ हुनखे सज़ा ॾिजो। ॾोह जो ॾोहारी एतिरी ताक़त ई नथो रखे मरियम जो शहबाज खान जी ज़ाल जे मथां हमलो करे। इन जे पोयां कंहिं ॿी ताक़त जो हथ हूंदो। तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी बि आहे छा? दुश्मन भले 1000 छो न हुजनि मरियम,
पर अहिड़े दुश्मन जूं मां 7 पीढ़ियूं ख़तमु न कया त मुंहिंजो नालो शहबाज़ ख़ान कोन्हे जेको मुंहिंजी नंग मथां हथियार ताणी। पर तू छो तो फिक्र करी शहबाज खान, मां तो तुंहिंजे अॻियां ज़िंदा बीठी आहियां न। अगरि तोखे कुझु थी वञे न मरियम त मुंहिंजी त काइनात ई ख़तमु थी वञे। जेसी ताईं तू ज़िंदा आहीं शहबाज खान, मरियम खे केर बि तोखां जुदा नथो करे सघे, छो त असां ॿ जान हिकु वजूद आहियूं न। मरियम मरियम तुंहिंजी हिन नादान ते त शहबाज़ ख़ान हर वक़्तु खोर वेंदो आहे। तूं मुंहिंजी ॼापो ई मरियम, तोखां सवाइ मां बेमुल आहियां मरियम। अलाह कंदो सदाई जीअंदे, मुंहिंजी जान बि तोतां क़ुर्बान आहे शहबाज। जेकॾहिं उन शख़्स ज़बान खोली ऐं तुंहिंजो नालो खणी त पोइ छा थींदो? मां छो परेशान आहियां, इन ॻाल्हि जे करे मां परेशान आहियां। ॾिसो, जेकॾहिं आलम ख़ान खे इहा ख़बर पई त मरियम खे माराइण में तव्हांजो हथु आहे त पोइ आलम ख़ान तव्हांखे त जीअरो कोन छॾींदो। ही त कंहिं बि ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहे। हिनजे जिस्म जी खलल आहे, कुतनि जे अॻियां उछलायोसि त कुता हिन जूं मूटियूं मूटियूं चॿाड़े खाई वञनि। ज़ुल्म थियो, कहर थियो। अहिड़ो छा थियो आहे? जल्दी ॿुधाए, मुंहिंजो बि हा विसामंदो थो वञे। उहो ई थियो जंहिंजो असांखे गुमान ई न हो। मुंहिंजा त ज़ुआ सां पिया ॾकनि सोचे। अहिड़ो छा थियो आहे? जल्दी ॿुधाए। हाणे अकुल खां कमु वठिजांइ, गुस्सो न कजांइ। न मां कान थी कावड़ करियां, तूं ॿुधाए त सही त ख़बर पए न। पक जंहिं माण्हू खे मरियम खे मारण जे लाइ मोकिलियो हुअमि न, भागे फायर त कयो। पर छा फायर कयो? मरियम त मरी वई न। उहो निभागो चंड्रो पकड़जी पियो ई, हींअर हुनजी क़ैद में आहे। छा मरियम बची वई? हाणे छा थींदो ॿुधाए। ही तूं छा चई रहियो आहीं? मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। जेका हक़ीक़त आहे न, उहा तोखे पियो ॿुधायां। ॾिसो था, जेकॾहिं उन शख़्स ज़बान खोली ऐं तुंहिंजो नालो खणी त पोइ छा थींदो? मां छो परेशान आहियां, इन ॻाल्हि जे करे मां परेशान आहियां। ॾिसो, जेकॾहिं आलम ख़ान खे इहा ख़बर पई त मरियम खे माराइण में तव्हांजो हथु आहे त पोइ आलम ख़ान तव्हांखे त जीअरो कोन छॾींदो। मारे छॾियो आहे, जे करे इहो थियो न, त पोइ असां ॿिन्ही जी ठहियल ठुकियल दुनिया टही पवंदी। सोच छा कजे? तूं परेशान न थी, कुझु न कुझु करणो पवंदो। कंहिं न कंहिं जा हारू न वॼंदा। जफर खान ही ईअं कोन ॿुधाईंदो, हिन खे कुते जे हवाले कयो।
ही की कोन ॿुधाईंदो, हिन जा वॾा बि ॿुधाईंदा। जाफर खान, हिन कुछ ॿुधायो त केरु आहे, किथां आयो आहे ऐं कंहिंजे चवण ते हिन शहबाज खान जे नंग खे मारण जी कोशिश कई आहे? कंहिंजे चवण ते? बाबा साईं, वॾियूं अज़ितूं आहिनि हिनखे, पर हिक ई ॿोली ॻाल्हाए थो, चए थो मां फुर जे इरादे सां आयुसि। ॿुधाए, नालो छा अथई? मुंहिंजो नालो दिलबर आहे। कूड़ थो ॻाल्हाईं, कूड़ो आई तूं। तुंहिंजो नालो दिलबर नथो थी सघे। तूं दिलबर नहीं, पंहिंजो असली नालो ॿुधाए, न त खल लाराए छॾींदोमांइ। ॿुधाए, किथां जो आई तूं असल में? चओ। मां दुबाले जो आहियां। दुबाले जो? दुबाले जे कहिड़े पाड़े जो? हाणे सम्झ में आयो त तूं दुबाले जो न आहीं। सच सच ॿुधाए, इहो ज़ुल्म तो कंहिंजे चवण ते कयो आहे? तो शहबाज खान जे नंग खे मारण जी कोशिश छो कई आहे? कंहिंजे चवण ते कई आहे? मां फुरू आहियां, फुर जे इरादे सां आयोसि। अगरि हिननि वटि हथियार न हुजनि त आउं फुर करे हलियो वञा। कूड़ ॻाल्हाए रहियो आहीं। सच सच ॿुधाए, न त तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो तुंहिंजो उज़वो मूंसां सच ॻाल्हाईंदो। सच ॿुधाए, कंहिंजे चवण ते तूं मुंहिंजे नंग खे मारण आयो? मूं ते यकीन करियो, मां फोरू आहियां, फोरू। बस जबर, ही त कंहिं बि ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न आहे। हिनजे जिस्म जी खल लाहे कुतनि जे अॻियां उछलायोसि त कुता हिन जी ॿूटियूं ॿूटियूं चॿाड़े खाई वञे। उछलायो हिनखे कुतनि जे आॾो। हाणे हक़ पेनी न छिनी वठंदुसि। मां हाणे शहर वञी रईस आलम खान ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि त हुन नासूर जा कदम ठिकाणे लॻंदा। महरान, हाणे हल शहर मीडिया जे अॻियां ऐं हिन ज़ालिम जे ख़िलाफ़ आवाज़ उथार ऐं ही केसि ताईं ज़ुल्म ऐं ॾाढ ग़रीबनि ते कंदो रहंदो। हल महरान, हल। महरान, तुंहिंजे पीउ जी वफ़ात जो ॿुधी ॾाढो सदमो। अलाह जी शइ हुई, अलाह ॾांहुं वई। रब तोखे सबुर ॾींदो। ऐसा मुंहिंजे पीउ जे मरण जो कारण तूं ऐं तूं। मां आहियां तुंहिंजे पीउ जे मरण जो कारण? छा मूं हुनखे बंदूक कई? छा मूं हुनखे तशदुद कयो? छा मूं हुनखे कुतल जी बछ कराई? पोइ तूं मूंखे कीअं थो पंहिंजे पीउ जे मरण जो कारण सम्झे? सरकारी खज़ाने में जेको माल थो अचे, पढ़ाई, रोड ऐं रस्तनि लाइ, इन खज़ाने जो अगरि सही इस्तेमालु करियो आहे न त मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजे पीउ जहिड़ा ॿिया बुज़ुर्ग ईअं तड़पी कोन मरना। ही असां न जेको इलेक्शन में ख़र्च कयूं था, वोट वारनि खां वठी ॾे, बिल्कुलु कमु थींदा,
सच्चाई सां कमु थींदा। चंग मुर्सी जी पग में ॿधी थो ऐं सियासत खे कारोबार सम्झी थो। ज़ुबान संभाले ॻाल्हाए, इहा ज़ुबान काकड़े खां कढी न छॾी ॿाहिरि। पीउ मरी वियो अथई, लिहाज़ थो कई, सम्झां थो, सभु सम्झां थो। टके जो माण्हू थी करे पंहिंजी औकात विसारे वेठो आहीं। पैसे जे ज़ोर ते अखियुनि ते कारी पटी ॿधिजी वई था, तॾहिं त ग़रीबनि जी का औकात नज़र नथी अचनि। कीड़ा मकोड़ आहियो अवां, जिन खे असीं पंहिंजे पेरनि जे हेठां कुचलींदा आहियूं। तव्हांजे साहनि जो मालिक आहियां। चाहियां त साह खणो, चाहियां त तव्हांजी बुढी में हथ विझी मरोटे ज़मीन मोछले छॾियां। इहो मुंहिंजो रहम करम आहे जो तव्हां हिते इज़त सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो। सम्झां थो, सभु सम्झां थो। ऐसे इहो फ़ैसिलो दुनिया ऐं दुनिया जी अदालत कंदी। मां तुंहिंजे ख़िलाफ़ शहर वञी प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि। मुंहिंजी पहुच तुंहिंजी सोच खां वधीक आहे। छा शहर जा नुमाइंदा मुंहिंजे ख़िलाफ़ तोखे प्रेस कॉन्फ्रेंस करणु ॾींदा? वञी ज़ोर आज़माए। झिरकी थी बाज़ सां मुक़ाबिलो करे। हलो। दर